अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वेलकम टू अवर प्रोग्राम। नाज़रीन, अॼु पंहिंजे प्रोग्राम में ॿ गेस्ट जिन जो तारुफ़ कराईंदो हलां, जिन मां हिकिड़ो साईं मुजीब पीरज़ादो साहब, नामयारो कानूनदान, ऐं ॿियो सैयद जलाल महमूद शाह ऐं साईं सीनियर कॉम्प्रेस अॻवान ऐं SUP सां संदसि तालुक़ साईं जो सरबराह साईं मुजीब साहब तव्हांखे वेलकम चऊं था, साईं शाह साहब तव्हांखे वेलकम चऊं था। मुजीब साहब, ॿ शयूं आहिनि जेके अॼु ज़ेर बहस अचणु घुरिजनि। हिकिड़ी त बुढे साहब जे रेफरेंस जे हवाले सां कानूनी क्वेश्चन्स जेके आहिनि उन्हनि ते बि तव्हां खां सम्झंदासीं, साईं जो व्यू पॉइंट बि ईंदो। पर इन खां पहिरियों जेका शइ आहे सिंध जे पॉलिटिकल होराइज़न ते, सिंध जे कॉम्प्रेस पार्टियुनि जेको आहे उहो हिन सॼे घरशुमारी वारे प्रोसेस खे पिया मॉनिटर कयो। आख़िर इन नतीजे ते पहुतियूं त वॾे पैमाने ते बेक़ाइदगियूं थियूं आहिनि ऐं हीउ सॼो जेको प्रोसेस आहे ट्रांसपेरेंट न आहे, जंहिंजे बुनियाद ते साईं जन जेको आहे न सिर्फ़ु इनखे रद्द कयो आहे, 3 तारीख़ ते हिन महीने ते हड़ताल जो ऐलान बि कयो आहे। तव्हां कीअं था हिकु त हिन शइ खे ॾिसो ऐं गॾोगॾु हीउ जेको प्रोसेस तव्हांजे साम्हूं आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे घरशुमारी उन खां पोइ आदमशुमारी जी वॾी अहमियत हुजे थी ऐं अलाए केतिरियूं पाण थ्योरीज़ हिन ॾींहंनि में ॿुधंदा रहिया आहियूं त हिकिड़ी ख़ासि कोशिशि थिए पई त सिंध में सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हू जेके आहिनि, सन ऑफ सॉइल्स आहिनि, उन्हनि जो जेको तइदादु आहे उहो कंहिं न कंहिं नमूने सां घटि ॾेखारिजे। इहा हिकिड़ी मतिलबु थ्योरी बि आहे, सही आहे या ग़लति आहे, वॉट एवर। तव्हां कीअं सॼे हिन प्रोसेस हिन में त पहिरियां त तमामु ख़तरनाक ॻाल्हि त इहा आहे त 13 लख जेके आहिनि ग़ैर क़ानूनी इमिग्रेंट्स जेके आहिनि कराचीअ में वेठा आहिनि, जेके हिंदुस्तान घणे भाङे हिंदुस्तान खां आयल आहिनि पर दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि खां आयल आहिनि। ऐं हिते तव्हांखे ख़बर आहे त शनाख़्ती कार्ड ठाराइण को मसइलो ई कोन्हे। ऐं असां त घणे अरसे खां इहो चवंदा था अचूं त इहो जेको इन्फ्लक्स आहे इन में हिंदुस्तान जा जेके सम्झो असांजे ख़िलाफ़ु वारा माण्हू बि अची सघनि था, फेवर वारा बि माण्हू अची सघनि था, पर एलियन सॼी दुनिया में जेको एलियंस ईंदा आहिनि ॿाहिरिनि मुल्कनि में उहो उन्हनि जी रजिस्ट्रेशन थींदी आहे ऐं जेके ग़ैर क़ानूनी ईंदा आहिनि उन्हनि खे डिपोर्ट कयो वेंदो आहे, ॿाहिरि मोकिलियो वेंदो आहे। हिते इन क़िस्म जो कोई एक्शन आहे ई कोन। त अॻे ई ज़रे घटि ॾिसो त असां जेके शहर जेके असांजा मेन सिंध जा आहिनि उन्हनि में त हूअं ई सिंधी जेके आहिनि माइनॉरिटी में थी विया आहिनि। त क़ौम जे तरफ़ां बि कोई अहिड़े क़िस्म जो एॾो रेज़िस्टेंस कोन्हे ऐं इनइफेक्टिव जेके आहिनि रेज़िस्टेंस आहे, उन सां कोई फ़र्क़ु कोन थो पए। हाणे वोटर्स लिस्ट आहे, वोटर्स लिस्ट ॾिसो त उन में 3.5 करोड़ वोट जेके आहिनि कूड़ा दाख़िल थियल आहिनि। त हिते ट्रेंड ई इहो आहे त हर शइ जेके कूड़ ते ॿधियलु आहे। त हाणे सेंसस बि थिए पई, घर वेठे पई सेंसस थिए, जेके नेचुरली जेकॾहिं एक्टिव पॉलिटिकल पार्टीज़ हूंदा, जंहिंजा वर्कर्स एक्टिव हूंदा, जेके ग्रास रूट ताईं फैलियल हूंदा, उहे पंहिंजो तादादु वधीक ॾेखारण जी कोशिशि कंदा, आबादी पंहिंजी वधीक ॾेखारींदा त शेयर जेको आहे गवर्नेंस में उहो वधीक मिले। त हिन सिचुएशन मां सम्झां थो त हीअ जेका सेंसस थी रही आहे इहा वरी बि डाउटफुल थी वेंदी ऐं जेको अल्टीमेटली हली वरी जेको आहे न तो एतमाद माण्हुनि जो कोन हूंदो। पर हाणे घणियूं इलेक्शन्स थियूं आहिनि हिन मुल्क में जिते एतमाद न हूंदो आहे, बाइकॉट थींदियूं आहिनि, पोइ बि उहे हुकूमतूं ठही थियूं वञनि। त आहे तमामु हिकिड़ी ख़तरे जी घंटी वॼे थी। हाणे ॾिसूं त असांजे तरफ़ां केतिरो रेज़िस्टेंस हिन में थिए थो। ऐं असुलु ॻाल्हि आहे त हुकूमत वक़्तु जेका आहे, जंहिंजो इहो असुलु कमु आहे त उहो सही जेका आहे सेंसस कराइनि, उहा हिन महिल लातालुक़ आहे ऐं ॿियनि मसइलनि खे जेको आहे उन्हनि में वधीक इन्वॉल्व आहे। माना जीअं भुटे साहब जो ट्रायल आहे उन में वधीक आहिनि, या पंहिंजे गवर्नेंस जा प्रॉब्लम्स आहिनि, या सुप्रीम कोर्ट सां टकर आहे उन में रुधल आहिनि। हेॾे उन्हनि जो बि इंट्रस्ट जेको फंडामेंटल जेको इम्पोर्टेंस वारा इशूज़ आहिनि उन पासे ॾे ध्यानु कोन्हे। साईं शाह साहब, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त इंतिहाई सीरियस क़िस्म जी ॻाल्हि आहे, हर को ज़ी शर माण्हू इहो महसूस बि करे थो। साईं बि जेका ॻाल्हि कई, तव्हां जो ही बाइकॉट जो ऐलान बि कयो आहे, हड़ताल ॾे बि वञो पिया, पाण वटि पाण जहिड़ी सोसाइटीज़ में तमामु घणा प्रोसेसिस आहिनि जेके 100% ट्रांसपेरेंट न आहिनि ऐं उन में उणायूं वग़ैरह बि थियनि थियूं। तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि इहो ऐलान कयो आहे त तव्हां हिन नतीजे ते पहुता आहियो त बेक़ाइदगियुनि जो या ट्रांसपेरेंसी न हुजण जो एॾो वॾो तइदादु आहे, एतिरी शिदत आहे जो तव्हां इन नतीजे ते पहुची वियो। बिल्कुलु तव्हां सही आहियो, तव्हां ॻाल्हि बि सही रखी ऐं मुंहिंजो ॻाल्हि जो नतीजो बि सही रखियो।
मसइलो इहो आहे त हीअ जेका आदमशुमारी थिए पई असां इन जे कतई ख़िलाफ़ु कोन्हे छो त तव्हांखे ख़बर आहे त हर 10 सालनि खां पोइ आदमशुमारी थियणी आहे 1991 में थी जंहिंजा नतीजा क़बूल कोन थिया ख़ुसूसन पंजाब ऐं हुनजे धुरिन उनखां पोइ वरी 1998 में थी 98 में हिकिड़े कंट्रोल्ड कैलकुलेशन जे वसीले त 2.5 या 2.8 ते जे रेशो सां ग्रोथ ॾेखारे ग्रोथ फैक्टर ॾेखारे जेका एक्चुअल आदमशुमारी हुई उनखे नज़रअंदाज़ करे हिकिड़ी टोटल फिगर ठाही हुई असां चाहियो थिए त हिन वक़्त में सिंध में आदमशुमारी थिए ऐं सिंध में इन में को शक कोन्हे त सॼे पाकिस्तान जा माण्हू हिते अचनि था सॼी दुनिया जा माण्हू हिते अचनि था सिंध में तमामु घणी माइग्रेशन थिए थी इंटरनल बि थिए थी या इन में को शक असीं चाहियूं था त हक़ीक़ी तौर ते सही माण्हू रिकॉर्ड थियनि पर 3-4 सुवाल ऐं ख़तरा उहे आहिनि त अॼु ॾींहं ताईं जेको इमिग्रेशन जो जेको सॼो कंट्रोल आहे मर्कज़ी हुकूमत जो आहे उन में के कानून साज़ी कोन उन में तमामु घणा लकूनात आहिनि उन में उनजो नाजाइज़ फ़ाइदो वठंदे ग़ैर मुल्की माण्हुनि हिते लखनि जे तइदाद में अची हिते पाकिस्तान में दाख़िल थी विया आहिनि जे अगरि तव्हां उन्हनि लखनि जे तइदादनि खे अगरि हींअर उहे लखनि मां वधी हाणे 1-2 लख कोन 20-30-40 लखनि जे तइदाद में था कनि माना हिकिड़ो वॾो ह्यूज पोर्शन पंहिंजो पाण माना रखनि था ऐं उन खे वरी असां जूं कुझु सियासी जमायतूं वरी उन्हनि खे सही करार ॾियाराए शनाख़्ती कार्ड बि ठाराए ॾियनि उन्हनि खे हाणे वरी कोशिशि में नेम आहिनि त इन्हनि खे ग़ैर मुल्कनि खे असीं आदमशुमारीअ में एंटर करायूं 98 जी जेॾी महिल आदमशुमारी हुई मिलिट्रीअ जे सुपरविजन में हुई त उहे उन्हनि इलाइक़नि मां ख़ुदि कराची जे इलाइक़नि मां माण्हू उहे लिकंदा बि थिया हू फ़ौजी उन्हनि जे इलाइक़नि में हलिया पिए ऐं हू कोन थिए निकिता त मथां असांखे हींअर शींहं थी हाणे आदमशुमारी जे प्रोसेस में निकिरी रहिया हिकिड़ो शक इहो आहे ॿियो असांजो मसइलो इहो आहे त इकनॉमिक माइग्रेंट आहिनि माना असांजे लाइ पंजाब मां बि हिकिड़ी लेबर अचे थी जेका इंडस्ट्री में कमाए थी असां वटि सरहद मां बि आहे जेका कमाए थी जंहिंजी दाख़िला उते पंहिंजनि सूबनि में बि आहे वरी हिते बि गॾु करायूं था ॿियो असांजे लाइ हो असांजी इन में इहा ई हुई त बाबा इन खे ॿी हिकिड़ी पैराम रखो भले रखो पर उहा जे अगरि हुते बि दाख़िल कराए थी हिते दाख़िल कराए थी त अॻियां हली माना असांजी आदमशुमारी बि काउंट थींदी ऐं असांजो इहो डिसबैलेंस थींदो टी ॻाल्हि इहा आहे जेका बुनियादी जेका ज़रूरी आहे उहा इहा आहे त हिन वक़्त में सिंध जे ख़ुसूसन अंदरि ऐं ख़ुसूसन सिंध में कराची ऐं हैदराबाद कराची नंबर 1 हैदराबाद कराची में धारिया माण्हू घणा ग़ैर मुल्की माण्हू बि अची विया आहिनि ॿिया बि अची विया आहिनि हर क़िस्म जा माण्हू अफ़गानिस्तान जा माण्हू अची विया आहिनि इंडिया जा माण्हू अची विया आहिनि बांग्लादेश जा माण्हू अची विया आहिनि नेपाल जा माण्हू अची विया आहिनि अहिड़े क़िस्म ऐं उन्हनि जी पूरियूं कॉलोनियूं वॾा इलाइक़ा आहिनि जेके काउंट था थियनि उन्हनि में रहनि था ईअं कोन त कोई ईअं स्केटर्ड आहिनि किन किन में आबादियुनि में सेटल्ड आबादियूं तव्हांजी ॻाल्हि सही आहे सेटल्ड आबादियूं आहिनि माना उन्हनि खे अलॻि करणु को एॾो ॾुखियो मसइलो कोन्हे जे अगरि हुकूमत इन में अमल वठे ऐं ॿियो ऐं पूरो इन खे ॻाल्हि करे वञा हिन खे ॿियो आदमशुमारी जो जेको ॿियो मसइलो आहे सो बुनियादी मसइलो इहो आहे त हिते जालसाज़ीअ जे ज़रिए कूड़नि अंगनि अखरनि जे ज़रिए हिते हिकिड़ी आदमशुमारी ख़ुसूसन कराची ऐं हैदराबाद में थी रही आहे 98 जी आदमशुमारी में कोई 99 लख या इन जे लॻभॻि माना कराची जी वञी आबादी करोड़ जे आसपास माना सम्झो ठीकु साईं हाणे माना हींअर पूरी हिकिड़ी सियासी धुर जे तरफ़ां जंहिंमें जेका हुकूमत जी इत्तेहादी बि आहे ऐं हुकूमत उन सां खे फ्री हैंड ॾेई छॾियो आहे त केतिरा बि ग़ैर मुल्की केतिरा बि जाली तव्हां जी दाख़िला करायो जेको ईअं यकीन करियो त हींअर घटि में घटि 150% खां बि मूंखे ईअं वधीक पियो लॻे त इज़ाफ़ो कराचीअ में थी रहियो आहे जेको उन्हनि जे अंदरि छो त एॾी त अनट्रांसपेरेंट ऐं एॾी त धांधलीअ वारी थिए थी हिकिड़ो टर्म असां वटि ईजाद थी वियो आहे त प्री पोल रिगिंग त प्री पोल हीअ आहे प्री सेंसस जेको आहे सो रिगिंग शुरू थी वई आहे घरशुमारीअ जे नाले छा त हिकिड़ी शइ आहे त शयूं थुले लेखे तव्हां वरी जंहिंजे करे तव्हां हिन नतीजे ते पहुता आहियो पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हां इहा कयो त कानून साज़ी जेकी आहे धारनि जे सिलसिले में अणपूरी आहे या न आहे मुंहिंजे हिसाब पाण वटि हिते 73 जो कॉन्स्टिट्यूशन प्लस प्रावेंशियल जेके गवर्नमेंट्स आहिनि उन्हनि वटि छा कानूनी मैकेनिज़म छा आहे कानून को पाण वटि अहिड़ो को आहे त जेके ॿाहिरां माण्हू अचनि था उनखे
सेपरेट रखी सघिजे, उन्हनि खे रजिस्टर करे सघिजे। नारा जो त पाण ॿुधंदा आहियूं, साईं जेके गैर क़ानूनी माण्हू हिते अचनि था, पहिरियों शुरू में जेके अचनि था उते सूबाई लॉ एंड ऑर्डर जे अंडर में था अचनि न। लॉ एनफोर्समेंट जेका पुलिस आहे, पुलिस जो इहो कमु आहे त उन्हनि खे चेक करणु। उहा फर्स्ट स्टेज ते त प्रोविंशियल गवर्नमेंट जी फेल्योर आहे जो उहे माण्हू बॉर्डर टपी अचनि था या कंहिं वीज़ा ते अचनि था, पोइ हिते रही था पवनि। इहे ॿई इशू त वफ़ाक़ी सरकार जे हथ में थिया आहे। हूअं जेको इमिग्रेशन वग़ैरह सिलसिलो उहो कंट्रोल वफ़ाक़ी सरकार ई करे पई। हिते जी शहरियत ॾियणु, का शनाख़्ती कार्ड, इवन बॉर्डर जॾहिं क्रॉस थिए थो, पर जेको क्रिमिनल एलिमेंट सम्झ जेको अचे थो उनखे पकड़णु त पोइ पुलिस जो कमु आहे। पुलिस पकड़े पोइ हाणे फेडरल पुलिस बि आहिनि, FIA आहे, त बार ॿिन्ही ते आहे। पर पोइ छा आहे त हिते आहे बुनियादी ॻाल्हि आहे त इंस्टीट्यूशन्स असां वटि आहिनि कोन। करप्शन एतिरी आहे जो 10,000 5,000 ख़र्च करे माण्हू जेको आहे हितां जी शहरियत वठी सघे थो, एॾी सवली आहे। ऐं उन में असुलु ॻाल्हि त आहे त इंटेलिजेंस एजेंसीज़ जो इहो कमु आहे त उन्हनि खे ॻोल्हे लहणु उन्हनि माण्हुनि खे, ऐं उन्हनि खे उन्हनि जूं लिस्टूं तयारु करणु, ऐं उन्हनि खे डिपोर्ट करणु। हिते त असां त ॿुधो ई कोन था। अफ्रीका जा कुझु माण्हू हूंदा आहिनि जेके ॿुधंदा आहियूं कॾहिं डिपोर्ट थींदा आहिनि, बाक़ी ॿियो त हिते असां कॾहिं कोन ॿुधो आहे। अच्छा, इहो त मुजीब साहिबु हिकिड़ो मैकेनिज़म आहे त इंटेलिजेंस एजेंसीज़ आहिनि, पुलिस जो किरदारु बि आहे, पर पाण वटि माण्हू अचनि था ॿाहिरां, उन्हनि जे वीज़ा जो सॼो अमल, ऐं उन खां पोइ हिते शनाख़्ती कार्ड वग़ैरह जेकी आहे इहा वफ़ाक़ी सरकार क़ानून पाण वटि छा अहिड़ो मौजूदु आहे जेके इम्प्लीमेंट कजे त भला ॾिसी सघूं, या कानून ई घटि आहे? कानून त आहिनि, कानून त असांजे मुल्क में जेतिरा ठहियल आहिनि ओतिरा कंहिं दुनिया जे ॿिए मुल्क में कोन हूंदा। छो हर 10-15 ॾींहं हिकिड़ो कानून को ऑर्डिनेंस या कोई एक्ट या पार्लियामेंट जो को बिल ठहंदो आहे। पाण शाहूकार आहियूं, कानून ठाहिण में शाहूकार ऐं फटाफट ओवरनाइट कानून ठहंदा आहिनि, पर इम्प्लीमेंटेशन कान्हे का। ऐं ॿियो असांजो पंहिंजो बि ॾोह आहे। इन इशू ते ख़ासि तौर ते ईंदुमि, मां ब्रेक वठिबो, ऐं ब्रेक खां पोइ पाण साईं बि सिंध असेंबली जा स्पीकर रहिया, साईं खां इहो ज़रूरु मां पुछंदुसि त असेंबली खे या प्रोविंशियल सरकार खे केतिरो अख़्तियार हुजे थो। मिसाल हिकिड़ो त हिन जो तालुक़ु इलीगल इमिग्रेशन जो वफ़ाक़ सां आहे, प्रोविंसिस खे केतिरो आहे त ॾिसूं त भला सिंध जी सरकारियूं जेके आहिनि उन्हनि जेको आहे केतिरो जेको आहे ॿूटो भरियो आहे। नादिर हिकिड़ो ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ मुजीब साहिब सां ऐं शाह साहिब सां गुफ़्तगू जारी रखूं।